वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। बेजार खान, जानवरन में मुझो फेवरेट जानवर शीं थव। हालांकि हरफत ऐं चालाकी जे हिसाब सां लोमड़ी जो को जवाब ना है। शम्स चवण छा तो चाहे? मुझे ख्याल था तव्हां मुझो मतलब चंगी तरह समझी चुका आयो। न कोन समझो आया, खुली खुली ॻाल्हाए। चवण छा तो चाहे? मां चवां तो हिरफत ऐं चालाकी सां हासिल कयल शयूं कॾहिं बि सुकून जो बाइस नथी थी सघनि। जेकॾहिं तव्हां खान बहादुर साहब सां राज़ीनामो करण चाहियो था तो पोइ दिल मां बुग़्ज़ कढी छॾियो। मां त तुंहिंजे चवण ते पंहिंजो अंदर साफ़ करे छॾियो, पर हिन खान बहादुर जो अंदर केरो जारी थो? जेकॾहिं खान बहादुर दिल मां बुग़्ज़ नथो कढे तो उनजो कीतो हू पाण लोड़ींदो। शम्स हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, छा तूं जज़ा ऐं सज़ा जे फितरत जे कानून ते एॾो यकीन रखींदो? मां यकीन रखां या न रखां, पर कुदरत हिन दुनिया खे मुकाफ़ात अमल जे कानून सां ई तरतीब ॾिनो आहे। हिन दुनिया में हिकु करणी जी हिकु भरणी बि थिए थी। इन करे मां वीचार कान इन ई ख़्यालात जो माण्हू आहियां त माण्हू दुनिया में अहिड़ो को कमु न करे जंहिंजो अॻिते हली हिसाब ॾियणो पवे। मां हर शइ विसारे खान बहादुर खे गले लॻायां ऐं हू मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन सिरकाए त फितरत जे कानून मुताबिक़ मां हुनखे आसमानी सज़ा जो इंतज़ार वेही कयां। वाह शम्स वाह, मशवरो को तोखां वठे। तू छो आयो आहे हिते ऐं अदा में कहिड़ो कम थी? बानो, आखिर तू मूंसां एॾो रुखो छो ॻाल्हाईंदी आहे? त तोखे छा मां गुलनि जा हार पारायां? तो जड़े नीच माण्हू खे मुंहिंजो वस पुॼे न त घोड़नि सां ॿधी सॼे ॻोठ में घुमायां। तो वधीक मगरूर ऐं ज़ालिम छोकिरी आहे। बकवास न कर, हले था। अदा साले घर में कोने, को कम हुजे न त रात जो अदा ॾे अचजां। शुक्र आहे जो अदा साले कोने। मूंखे तोसां हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। ॿुधाए, कहिड़ी ज़रूरी ॻाल्हि करण चाहीं तो? मूंखे तोखे इहो चवणो हो त शेरोज़ खान खां ख़बरदार रहंदी कर। हुनखे तोते वॾियूं बाहियूं। छा तो हुनखे वधि घटि ॻाल्हायो आहे छा? शहरोज़ खान अञा शुक्र अदा करे त मां अदा साले खे अञा कुझु नाहे ॿुधायो। चोस वञी हुनखे त मां ज़ीनत वांगे निधणकी न आहियां। अदा गुलाम रसूल, ॻाल्हि त ॿुध। तूं वञ हाणे तां। मां शहरोज़ खान जड़नि खां डिजण वारी न आहियां। अदा गुलाम रसूल, अदा की कुआड़ी खणी काढ़े तो वनी। ना दा छड़ी कुआड़ी मुखे दे। मां चवा तू मुड़ी वनी। अदा छड़ी कुआड़ी न कर। अदा गुलाम रसूल यार ॿुध। अदा जेकॾहिं अहिड़ी तरह मूंखे जानवर समझी खान बहादुर जे दर ते कुर्बान करणो त बाबा मूंखे पढ़ायो ई छो? एॾो ख़र्च छो कयो? मूंखे जमंदे मली घुटो ॾेई मारे छॾियो। तूं मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए, कूड़ ॻाल्हाइण ऐं कुझु लिकाइण जी का बि ज़रूरत न आहे। इहो ज़रली केरु आहे ऐं मां इहो ॼाणणु चाहियां थो त इहो कहिड़ी टाइप जो माण्हू आहे। अदा मूंखां पुछण बदिरां तव्हां पाण ज़रली सां मिली इहो ॼाणण जी कोशिश कयो त बहितर आहे। आऊं तारीफ़ कंदसि त तव्हां सम्झंदा त इहा मुंहिंजी इमोशनल स्टेटमेंट थी सघे थी। फैमिली बैकग्राउंड छा अथसि? उनजो बाबा लैंडलॉर्ड आहे, पर
फ्यूडल लॉर्ड बणजण जे बदिरां उन सीएस करे एसपी बणजण खे तरजीह ॾिनी। उन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त शख़्सी तौर हू कहिड़ो माण्हू थी सघे थो। बाबा सख़्त गुस्से में ज़रूर आहे, पर मुंहिंजी भेण उहो असां ॿिन्ही जो बाबा आहे। उहो असांखे कॾहिं कंहिं तकलीफ़ में नथो ॾिसणु चाहे। बाक़ी आऊं आख़िर ताईं तोसां गॾु आहियां। मां पंहिंजी भेण सां गॾु आहियां। तूं परेशान न थी मुंहिंजी भेण, आख़िर ताईं तोसां गॾु आहियां। आप ॻाल्हायो। छा ॻाल्हि आहे गुलाम रसूल? तूं हाड़ी खणी ॿाहिरि निकितो आहीं, ख़ैर त आहे? कान्हे थो वञी? गुलाम रसूल, मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। आदा, तूं हीअं कर जो घर हल। जेको कुझु चवणो अथई उते हली अदी बानू जे साम्हूं चओ, उहो मूंखे सम्झाईंदी त तूं चवीं छा थो। हाणे मां छा सम्झां तुम्हारी डाय बटी है या मूंखे नथी अचे सम्झ में। बबोल केर सम्झाए? ओ दा तूं पंहिंजी जाइ ते सही, पर यार मूंखे नथी अचे तुम्हारी ॻाल्हि। हल हल कर अभी जे तूं अदी जे साम्हूं हली सभु कुझु चओ, मूंखे अदी सम्झाए थी। हल हल। अदा मल्हार थी सघे तो वटि अचे। मूंखां तुंहिंजे बारे में केतिरा ई सवाल पुछिया अथसि ऐं कुझु मुतमइन बि हुयो। वॾी ॻाल्हि आहे। ॿियो को ॻोठाणो हुजे हा त पंहिंजी भेण जी मोहबत जो ॿुधी कुहाड़ी हथ में खणी अचे हा। मुंहिंजो भाउ उन्हनि जाहिल ॻोठाणनि मना आहे जेके घर जी औरत खे पैर जी जूती सम्झनि था। मूं तोखे पंहिंजे बाबा जी कहाणी न आहे ॿुधाई। ज़रली, इहो वॾो दास्तान आहे। ॿुधबो, इहो दास्तान ज़रूर ॿुधबो, पर पहिरियां इहो ॿुधाए त मल्हार मुंहिंजे बारे में छा थो ॼाणणु चाहे। इत्तेफ़ाक़ सां मां हुन खे वणी पवां त कहिड़ो फ़ाइदो। जान त तुंहिंजी शेरोज़ मां छॾाइणी आहे न, इन मुसीबत मां। ज़रली, अदा जेकॾहिं मुंहिंजो साथ ॾिनो त भले ई दुनिया हिकु पासे थी बि रहे, मूंखे का बि परवाह न आहे। मुंहिंजो भाउ डुंगर आहे। मूं ऐसे छो बचल खे न कम सां लॻायो आहे। उहो जल्दी इन शेज़ोड़े खान जी मूंखे मालूमात ॾिनी। जीअं ई हुन मूंखे मवाद ॾिनो न, पोइ ॾिसजांइ कीअं त हुन जी ॻिचीअ में हथ विझां। बस चांटो की थोड़ो सब्र कर। रुको मूंखे ऐसे छो बचल ॿुधाए। कुझु बि थिए ज़रली, शेरोज़ खान खां मूंखे बचाइणो अथई। ईअं न थिए त हालातनि खां मजबूर थी मां केॾां मुंहुं करे हली वञा। चङो चांटो की तूं हाणे फोन रख त मां ऐसे छो बचल खां पुछां त इन शेरोज़ जा केतिरा दुश्मन सां वास्ता ऐं ॾिसां त हुन जे ख़िलाफ़ केतिरा सबूत कया अथई। जीअं जल्द खां जल्द मां हिन जे ख़िलाफ़ कानूनी कदम खणी सघां। मूं तव्हांजो नीमक खाधो आहे साईं। मां तव्हां सां दगा करण जो सोचे बि नथो सघां। मूंखे तुंहिंजी वफ़ादारी ते को बि शक न आहे। इन करे त तुंहिंजो हर लिहाज़ खां ख़्यालु रखंदो आहियां। साईं, ख़बर न आहे एसपी साहब अलाए कहिड़ी ॻाल्हि तां शहरोज़ खान ते नाराज़ थियो आहे। चवे थो त हर हाल में शहरोज़ खान खे जेल जी सल्तनत ॾेखारे। तो चयुसि कोन त शहरोज़ खान खान बहादुर जो लाडलो पुटु आहे ऐं हुन जी पग जो वारिस बि आहे। को जहिड़े तहिड़े माण्हू जो पुटु न आहे। खान बहादुर फिरोज़ खान जो पुटु आहे। घणो ई सम्झायो तव्हां सरकार, पर अॼुकल्ह जेके CSS पास करे अचनि था न, उन्हनि खे वटि मगी आहे। कीअं खान बहादुर साईं, मूंखे अधु कलाक पहिरियों फोन करे दड़कारे न साईं ऐं पुछे पियो त छा रिज़ल्ट निकिती। मां त खूह ऐं खाई जे विच में बीठो आहियां। मतलब
जेकॾहिं शहरोज खान में हथ थो हुजां त तव्हांजो हया थो मारे। बाला ऑफिसर जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्जी थो कयां त फ़िक्रमंद थो रहां। सूबेदार मूंखे त ख़बर न आहे त तुंहिंजो छा थी पर जेकॾहिं शहरोज खान ॾे आङुर बि खई अथई तुंहिंजो सुठो कोन थी। छा सम्झई? वधी कुछ समझ में आई ते चेरो तो के चवे छा थो। अदा खे सच्चाई जी ख़बर पई त नओं झगड़ो शुरू थी वेंदो। पहिरियां अदा साले बाबे खे खूनी कोट मां कढी अची। अजी तू वरी कड़ी सोच में पइजी वई बुधाए न गुंगो चवण छा थो चाहे। अदा मूंखे भी हिन जी पूरी ॻाल्हि समझ में नथी अचे। मां जेसी ताईं हिन खां सरबस्ती ॻाल्हि पुछा करे वठां तव्हां तेसी वञी नलके तां हथ मुंह धोई वठो पोइ मां मानी थी लॻायां। इहो बि सही आहे पर ख़बर त पवे त हे मुर्स छाते डमर जी कुहाड़ी खणी ॿाहिरि निकितो आहे। हिन खां पुछ तेसि ताईं मां हथ मुंह धोई वठां। अदा तूं इहो थो चवीं न त मां भाउ साले खां सच छो लिकायो आहे। ॾिस मुंहिंजा जानिब भाउ जेकर अदा साले खे इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वई न त बाबे खे आज़ाद कराइण वारो कमु रोलड़नि में पइजी वेंदो। हाँ मां सम्झां थी मुंहिंजा भाउ त इहा ॻाल्हि तुंहिंजी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे पर पलांद पुराणा कोन थींदा आहिनि। बाबो रुगो खूनी कोट मां निकिरी अचे पोइ जीअं तूं चाहींदे न तीअं ई थींदो। सत बिस्मिल्लाहूं कया सदको वञई मुंहिंजो जानी भली करे आयो आ। चरी शर्म नथो अचई तू सरेआम पराए मर्द खे जानी जानी पई चईं। परायो मर्द? तू कॾहिं खां परायो मर्द थी वई? छा डॉक्टर खां पंहिंजी दिल बदलाए आयो वई छा? जेका बदलजी वञे सा दिल ई कहिड़ी हाणे ही दिल जेतिरा भेरा धड़कंदी न सिर्फ तुंहिंजे नाव लाइ धड़कंदी। चङो हाणे हल मुंहिंजे घर त तोखे मां पंहिंजे हथनि सां ठाहे चाहे पियारियां। तुंहिंजो भला मूंखे चाची शहजादी खां कुटण जो इरादो आहे छा? अम्मा कोन थी तुंहिंजो साह कढे तूं अच। मुमल हींअर कंहिं ज़रूरी कम सां निकितो आहियां। पोइ राति जो मां चांडोकी जे हवाले सां ॾाढो परेशान आहियां। हिकु ॻाल्हि चवई मलार जेके तो पैर खणण शुरू कया आहिनि न हाणे मूंखे नथो लॻे त पाण ॿिन्हिनि जी का शादी बि थींदी। गुज़ार तूं न मुमल तुंहिंजे ख़्याल में मूं कहिड़ा पैर खयां आहिनि? तू चांडोकी जे निकाह में रुकावट विझण जे बदिरां चाचा शाह मुराद के इहो छो नथो चई त हिक ई ख़र्च में असांजो बि ॿार लाहे छॾे? मूंखे लॻे थो तूं पागल थी वई मुमल। वफ़ाद ख़ातिर मां पंहिंजे भेण जी ख़ुशी जो दुश्मन नथो थी सघां। चांडोकी खे पढ़ाए लिखाए हेतिरी मंज़िल ते आणे तूं छा थी चवीं हुनखे हिकु जागीरदार जे जाहिल पुट जे ज़िद जे शिकार करे छॾियां? मां तोखे इहो सम्झाइण पई चाहियां त मां बि चांडोकी वांगुरु इंसान आहियां ऐं मुंहिंजा जेका ख्वाब तोसां जुड़ियल आहिनि न उन्हनि खे पूरो करण लाइ कुझु सोच। मुमल असांजा ख्वाब काॾे बि कोन था वञनि। तूं रुगो मूंखे चांडोकी वारो मामलो उकलाइण ॾे। तुंहिंजी मर्ज़ी आहे तुंहिंजो जेको दिलि चवे न तूं वञी उहो कर। ॾिठे ॾींहं थिया को ॼाणा कहिड़ा फिरे। ॾिस मां तोखे हेतिरी रक़म ॾेई चुकी आहियां अञा बि ॿुधा त तोखे पैसा केतिरा खपनि? सॉरी बेबी सॉरी मूंखे पैसा न हाणे तूं मूंखे वापसि पहुचे। इहो नामुमकिन आहे। ॾिस पुल जे हेठां जेके पाणी गुज़री विया सो गुज़री विया। दरिया कॾहिं उबता नाहिन वहंदा। पर क़िस्मत माण्हुनि खे अलाए कहिड़ा कहिड़ा खेल ॾेखारींदी आहे। ही दुनिया मुमकिनात जे धागनि सां जुड़ियल आहे।
एनीवे मूंखे तूं भुलाए छॾ। जेकॾहिं सच में बि तुंहिंजी दिलि में मुंहिंजे लाइ मोहबत आहे त बस मुंहिंजी पचर छॾे वञ। छा तुंहिंजी पचर छॾे ॾियां? हाँ ओ शोना बेबी, मुंहिंजी ज़िंदगी में छा बचंदो? ॾिस, हिन दुनिया में मूंखां वधीक ख़ूबसूरत छोकिरियूं आहिनि। तूं कंहिं न कंहिं छोकिरीअ सां शादी करे छॾ। ॻाल्हि सूंहं जी नाहे रुखसार बेबी, ॻाल्हि प्यार जी है, लव जी। मुंहिंजी दिलि त तुंहिंजी तलबगार आहे, जो ॿिए कंहिंसां साथ ॾियण लाइ किथे तयारु थींदी? ॾिस, जेकॾहिं तंग करण तो मूंखे बंदि न कयो त मां मजबूर खान बहादुर खे ॿुधाईंदसि। खान बहादुर जा ये नूरी पर मुंहिंजा सारे लाइ, ऐं मूंखे ख़बर आहे शोना बेबी, मूंखे ख़बर आहे त ये केतिरी उॾामे सघनि था। आहे त सही, पर सही बि न आहे। कालो दुनिया भली हेॾे होॾे छो न थिए, मूंखे यकीन आहे त तव्हां मुंहिंजी पत खे पाणी ज़रूरु ॾींदा आहियो। उतार मुंहिंजो सिर खपे त नेज़े ते रखी ॾियांव, हले तलवार हलाए छॾियो। ही कालू ॿिण कब कोन पुछंदो, बाक़ी कंहिंजे घर ते टांडो रखी इज़तूं लीलाम कयां, इहो कालू जे शान में न आहे। पुतार कालू, तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी छो नथो? छोरीअ खे हिकिड़ी राति जी राणी बणाइण मुंहिंजो ज़िद बणिजी चुको आहे, ऐं मां पंहिंजे ज़िद खे पाणी ज़रूरु ॾींदुसि। भोतार बाबा, हर वारे तव्हांजो ज़िद पूरो कयो आहे असां, पोइ वरी कंडा असांखे था करणा पवनि। हा भोतार, छो त असां तुंहिंजे करे मारिया वेंदासीं। शाबाश कालो, अरे जेकर तूं मारियो वए न तो तोखे मां बचाईंदुसि। माफ़ कजो भोतार साईं, मां छोरी खे अगवा नथो करे सघां, बाक़ी तव्हां ॿियो जेको बि हुकुम कंदो मुंहिंजे अखियुनि ते हूंदो। हा भोतार, इन मामले खां असांखे परे रखो। भोतार, तव्हां मथां सम्झो त असां तिजूं था, पर असां मजबूर आहियूं। अरे जेकर मजबूर आहियो न त पोइ बीठा छो आहियो? हलियो वञो था, हलियो वञो। अरे केरु आहियो तव्हां? छो था विढ़ो मूंसां? एॾो मुड़ुसु माण्हू आहियो न, तूं लाइ मूंसां विढ़ो। शाह मुराद खान, आऊं चाहियां थो त गॾो गॾु तूं मल्हार जो निकाह करे वठो, जी वीचारो धणी बख़्श आजो थिए ऐं वञी हज जी सआदत हासिल करे अचे। छा ख़्याल आहे तो? हाकिम साईं, आदम जे दम ते कहिड़ो ॾिसां? असां पंहिंजी हयाती में न्याणी जी ख़ुशी ॾिसण था चाहियूं। ॿुधी पियो न शाह मुराद, पर तुंहिंजी ख़ामोशी मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे। सरकार, मूं ईअं कयो त मुंहिंजी छोकिरी पंहिंजो पाण मारे छॾींदी। छा मतिलबु आहे तुंहिंजो? तूं हुनजी धमकी में अची वियो आहीं छा? चांडोकी मुंहिंजे लाद कोड सां पालियल आहे साईं, न्याणी जे करे मां मजबूर आहियां। शाह मुराद खान, तो मुंहिंजे सफ़र जो तमामु घणो इम्तिहान वरितो आहे, हाणे न? बस खान बहादुर, बस। आऊं तुंहिंजी का बि ॻाल्हि न ॿुधंदुसि। तुंहिंजी धीउ पाण खे मारे छॾींदी? तोखे सिर्फ़ इहो उल्को आहे न? मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि
कन खोले ॿुधी छॾिजां तुंहिंजी धीअ जो निकाह थींदो त सिर्फ़ मुंहिंजे पुट सां थींदो जेकॾहिं न त पोइ इहा छोरी तोखे ॻोल्हे बि कान ईंदी छा सम्झई खान बहादुर साईं तव्हां मुंहिंजे अदब खे कमज़ोरी न सम्झो मूं बंदूक ज़रूर उछलाई आहे पर वापसि हथ में खणण जो कसम नाहे खयो छा तव्हां मुंहिंजी न्याणीअ खे ॿार जे हथ में लोलो था सम्झो जो कांव आयो ऐं हथ मां झपे खणी हलियो वियो हक़ में सही तव्हांजे पुट ते हमिलो थियो कहर थी वियो सही छा चांडोकी शहरोज़ ते इहो हमिलो कंहिं कयो आहे किथे इहो कहर मल्हार त नाहे कयो इहो त ॾाढो भलो कमु थी वियो अम्मी पोइ कंहिं बि कयो हुजे शहरोज़ मरी त वेंदो न चरी वाई त का सणाई कढ सॉरी अम्मी पर मुंहिंजे दिलि मां हुन जे लाइ हमेशह बददुआऊं ई निकिरंदियूं आहिनि हुन सां जेतिरो बुरो थींदो मूंखे ओतिरी ख़ुशी थींदी तोसां त ॻाल्हाइण ई बेकार आहे ख़ैर तूं इहा दुआ घुर त इहो मल्हार न कयो हुजे जेकॾहिं ईअं थियो न त वॾो मसइलो थी वेंदो अम्मी हूअं त तव्हां बंदूक सिरांदी सां रखी सुम्हंदियूं आहियो अंदर में एतिरियूं ढिजड़ियूं आहियो औलाद उहा शइ आहे जेका माइट खे बहादुर बि कंदी आहे ऐं ढिजड़ो बि कंदी आहे असांजी त ताक़त तूं ऐं मल्हार आहियो ऐं वरी कमज़ोरी बि तव्हां ई आहियो अम्मी तव्हां कुझु बि चओ पर शहरोज़ खान जे बारे में मां कॾहिं बि पॉजिटिव सोचे नथी सघां इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे बिजार खान वारनि सां त ठाह जूं ॻाल्हियूं पयूं हलनि उहे हमिलो नथा कराए सघनि शहरोज़ खान खे लॻल धकनि मां इहो साबित थो थिए त हिन खे मारण न आया हुआ एग्जैक्ट बाबा जी असल मकसद उन्हनि जो इहो ई हुयो वो मूंखे ख़ौफ़ज़दा करणु चाहिनि या मुंहिंजी बेइज़्ती करणु चाहिनि तुंहिंजी नज़र में अहिड़ो को मुखालिफ़ या दुश्मन न बाबा साईं वेझर में त मुंहिंजी कंहिंसां बि ख़ाली मुंहुं मारी बि नाहे थिए ॻोठ मां त को माण्हू अहिड़ी जुरत नथो करे सघे मां पंहिंजे ख़्याल में पियो वञा पोयां अचानक हमिलो थी वियो ऐं मूंखे पुठी में तमामु घणा धक हया ऐं उन्हनि खे ॿुटू ॿधल हुयूं सुञाणे कोन सघियो मां ॻोठ में जेकॾहिं को माण्हू हमिलो कंदो त आख़िर छो कंदो थी सघे थो को ॿाहिरियों दुश्मन हुजे मुमकिन आहे को अहिड़ो माण्हू वार करे वियो हुजे जंहिंखे मुंहिंजो ऐं बिजार खान जो ठाह पुखंदो हुजे ईअं बि थी सघे बाबा जी तोखे पाण ख़बर आहे इहो बिजार खान ख़ुदि गिरियल कमीणो माण्हू आहे हा इहो मुमकिन आहे बिजार खान कमीणनि माण्हुनि जे घेरे हिकु शैतान माण्हू आहे ऐं उहो का बि शरारत करे सघे थो सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।